अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियण सां गॾु बरसाति पई आहे। जॾहिं त बरसाति पवण करे मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। ख़ैरपुर जे केतिरनि ई इलाइक़नि में खिवण सां गॾु किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो वसकारो जारी आहे। जलालजी, अमुन लोठी, कोट लालू ऐं भर पासे में खिवण सां गॾु वक़फ़े वक़फ़े सां बरसाति जारी आहे। बरसाति पवण करे ख़ैरपुर जा केतिरा ई फीडर ट्रिप थी विया आहिनि, जंहिंजे करे बिजली जी फ़रहमी मुअत्तल आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया नाज़रीन तव्हां सां त ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खिवण सां गॾु बरसाति जारी आहे। बरसाति शुरू थींदे ई बिजलीअ जा केतिरा ई फीडर ट्रिप थी विया आहिनि, जंहिंजे करे बिजलीअ जी फ़रहमी बंदि आहे।